Zombie apocalypse. यार हिनखे में बि नाहे सुबुह सां खीर बि खणी पियो वञे छेणा बि कढी थो वञे में बि न थसि मां कॾहिं ॾिठी बि नथी मूंखे कंहिं जादू छेणा कढे एडी देर कब याद है घणो टाइम थी आयो यार भाव को मार नडो बे नो दानी वो बेले बकरी खोले को मां मस में बिठी आ तो सो किलो बाजू बकरो न देखो नहीं बकरो छो हां खीर में 10 किलो चाहिए माजे तू बकरो अच्छा बकरो 200 रुपया रे 200 थी नहीं बकरी मां जी गाल तो 10 किलो खीर मैं हलो यो लगन मारे जा दो और सुबह कणो बनी सुबह 10 किलो भाई आने खीर कारे आने के आने भाई तो कारे हां तो वाए कर जा जा 200 में मुझे बकरी तो का करना मैं देख जा रसोई भाई जाए तेरा जाए ना पियो जा चाय ला पियो है चाय है चाय मुझे चाय बाबा चाय ले चाय मैं बाबू को खुला करा 300 जाए तो हां खुला कराया बोल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ये खबर है दादानो तो केरी बाकी आप अल्हम्दुलिल्लाह शुक्र मसलो आया बड़ा यार अंदर देखो हाली जानू भाई बुखार आए तो सोने बैलेंस हुकुम आचरी बना खीर पैसो जेतरो केड़ी जानू वरी कई थी तो जो करो कम यार संधी सानो गलाइन तो जो करो वास्तो यार संधी सानो गलाइन तो के ढेलरू मारू ना ने पराने यार ने सानो गलाइन तू उए तो कंजू एक बार धियरू हूं एकरो मिनट जानी तू ये ऐसा काम असा लेंदो कर मथो रखाने कर पड़ती पानी पिल नथी कर पुट अज तू गलाइन के पराए मायने सानो त सुबाने ता जे बचन ला केरो गलाइन दो ये न कंदो करे न गलाए दो पैसे जी मस्ती आ खीर पैसो आ पड़ती तो न कंदो कर अब्बा समझी वञ हलो न ॻाल्हाए कुझु हयाव करे हा जानो पोइ तुंहिंजे घर में माउ भेनरूं आहिनि हा जानी 2000 मोकिलियां तो कलो को 1000 खपाए छॾी मां सदको सही आहे मसलो 2000 उहे घर में जेको आहे खपाए कि न तूं जानूं ॾे थो यार अला नालो थी मथो त न असां अॻे परेशानियूं खीर जो पैसो कारी कंदासीं ॿियो हा सुनी तबियत बुखार आयो ई कल्ह वो डॉक्टर ॾे वञा न समझो हलो कार त मोकिली मां तूं डॉक्टर ॾे वञा न अल्लाह मां अचां थो बसि हिन महिल ई थो अचां को मसलो न आहे कॾहिं बि हा 3000 वरी अॼु मोकिलियां थो अच्छा माना इहा हालत तो सां कई जो तूं इने कॾहिं अहिड़ो को वाया तानी माना हिकिड़ी त महिरबानी कर भला मां इने थोरो पीछो त करे त इहो खीर आणी करंदो हा हा मां इने पीछे कढां ॾिसे पैसा हाणे मां पैसा भरियां लाइ खीर बि त ठीकु आहे बाक़ी इहो ॿियो न पर माण्हू लॻंदो आहे हूअं ॾिसे त नज़र त करे त पोइ मूंखे ॿुधाए गंजे के फरणो आहे सही मोट में कोने था उधर विझी कीअं खीर में माण्हू भरियां थो रोज़ी आसे रोज़ी ऐं बरकत विझां मोला ईअं बसि मुल्क भरियां बि थो को मोडर मोडर विझी गंजा तुंहिंजा नसीब खाटा पी रोज़ी बरकत पे ये बात हमारा जो कार्ड रखिए ने साईं रोज़ी बरकत पे मानो छड़ो पानी गंजे के तबाह कोना बॉर्डर घाटी चाय पीती ना हेड़े खीर होंदो त काॾों घाटी चाय पींदा
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार उहे जेका ॻाल्हि कई मां नी तदु वारी हा हा मुंहिंजो छकु सही निकितो। सही है। हा छा थो करे? ओ खीर में पोंडो थो जेको आहे मिलाए घर घर में बि थो पाड़ो अथसि पाड़े जा छेड़ा कढंदो थी। अच्छा हा इन खां खीर न वठो आहे इहो बेकार माण्हू आहे। मां तोखे अॻु में बि ॾसियो हिन इहो मिलावट कंदो थी खीर में। हाँ हा जवाब ॾे थी। वो भला इहो कयूं। हाँ। सही आहे अचे त बस मां जवाब थो ॾियां। यार असां तो वठूं चांहि पीअण अचूं दूध पती हा असां चांहि रुगो पाणी वारी थी मिले खीर मिलावट वारी थी मिले असांखे जेको आहे चांहि तुंहिंजी मज़ो न थी थिए असां न त वेंदासीं अञा। न न न बस तूं अचे त जवाब थो ॾियां सच्ची जवाब थो ॾियां।